मीरपुर भठोरे मां निसार अहमद चांडियो लिखन था। ज़िंदगी खुशी नहीं दुखन जी रांद है। सोहर इंसान के पंहिंजे हिस्से जी खुशी ऐं गम मिलंदा ही रहन था। ऐं मौत बरहक है, इनका को बि इनकार ना है। केर केतरी ज़िंदगी जींदो या जान तो सिर्फ उन धनी पाक के ही है जो हिन कायनात जो खालिक है। पर कंहिं वक्त ज़िंदगी में अड़ा भी लम्हा ईंदा आहिनि जिन जा घाव सदियन ताईं ताज़ा रहन था। मीरपुर भठोरे वेझो मोहब्बती माग ॻोठ मुश्ताक चांडियो जी सरसब्ज़ पटन ते जन्म वठी ज़िंदगी की शुरुआत कंदड़ मुझे मोरन जड़ो सौट जेको कचेरियन की रौनक समेत दिल जो दिलबर मानू हो। इन ज़िंदगी में हमेशा समाजी वर्कर तौर गरीब मानू की खिदमत कई हुई। हर कैसा मुर्की मिलन वारो निहायती कुर्ब ॾींदड़ शख्सियत हुई। जॾहिं नए साल की शुरुआत 1 जनवरी 2020 जी या भागी शाम जॾहिं पंहिंजा पाछा लाड़ी छलिया हुआ ऐं चेटी चंड भी उभरी मथे आयो हो, उन वक्त असां सभई सौट सख्त सी हुजण जे करे मच ॿारे जॾहिं कचहरी करे रहिया हुआसीं त उते सौट अब्बास अचे थो। सभिनी सां हाल अहिवाल कंदे बाबा वॾे खे चवे थो त मुंहिंजी ज़मीन जी खेड़ी लाइ सुभाणे ट्रैक्टर मूंखे ॾिजो त आउं ज़मीन में चेट जी पोखाई करियां। बाबा बि उनखे ट्रैक्टर ॾियण लाइ हाकार कई हुई। पोइ बस रात देर ताईं असां कचहरी कंदे ऐं उते पंहिंजे दोस्तनि सां पिणु फ़ोन ते ॻाल्हाईंदो हर कंहिं खां हाल अहिवाल वठंदो रहियो। ये आखिरी कालू हुयूं संदसि दोस्तनि खे शायदि उनके पंहिंजी डिगी निंड जा ओञाण पइजी चुका हुआ ऐं संदसि कचहरी डिगी देर ताईं हलंदी रही। हू हर कंहिं सां ख़ुशगवार मूड सां ॻाल्हाईंदो रहियो। रात जे पोएं पहर में कचहरी ख़त्म कंदे सब पंहिंजे पंहिंजे घर वञी सुम्हूं था। सियारे जी डिगी रात तेज़ हवा सां सुसट कंदी पोएं पहर में वञे थी। अञा फजर जी आज़ान ई मस आई हुई जो मुझे घर के दरवाजे ते एक मानू लगातार रोंदो रहियो ऐं उन आवाज़ ॿुधण खां पोइ छिरकजी पंहिंजे बिस्तरे मां निकिरी दीवार ते लॻल घड़ियाल ते नज़र कयमि त 5:15 जो टाइम हो। डोड़ी वञी दरवाज़ो खोलियमि त चाची हाव ॾारींदड़ रड़ियूं कंदे मूंखे चवे थी त निसार अब्बास असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो आहे। इहो ॿुधी ज़मीन पेरनि हेठां निकिरी वई ऐं दिल जी धरती धुबण लगी हुई। यकीन त कोन पे आयो त इहा ॻाल्हि सची हूंदी, पर चवंदा आहिनि त मौत ऐं महिमान जो को टाइम मुक़ररु कोन्हे। दिल में बाह जा उला भड़कण लगा हुआ। अखड़ियूं सावणी मींहं जियां वसी रहियूं हुयूं। घर जो पूरो माहौल माताम में बदिलजी वियो हो। पाण संभाले लुड़कन जे नारन खे उगंदे ऐं सुलिकंदे सौट अब्बास जे घर वयसि जिते पिणु माताम मतल हुयो ऐं सौट अब्बास जा 2 पुट ऐं 1 न्याणी ऐं संदसि घरवारी पट कुटींदे उछगारूं ॾींदे पूरे माहौल के सोगवार बनाए छॾियो हो। बस पोइ रब जी रज़ा समझी सौट अब्बास के सवें आलिन अखियुनि सां
2 जनवरी 2020 ते धरती जी गोद में गहरी ऐं मिठी निंड सुम्हारे छॾियो। अॼु बि जॾहिं सभई सौट कचहरी कंदा आहियूं त सौट अब्बास जी यादि अची दिलि में वाहिरा कंदी आहे ऐं नेण रोअण बिना रही न सघंदा आहियूं। मार पवई मौत जो अणमुदाइतो आहियां, घाई अहिड़ा घोट जंहिंजी मुद न हुई मरण जी।